एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन खासखेली, डीएसपी शेदातपुर इम्तियाज डोमकी, एसएचओ दीदार हुसैन सोलंकी प्रेस क्लब शेदातपुर पहुंचते प्रेस क्लब शेदातपुर के सरपरस्त आला सैयद इरशाद जफर बुखारी एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन खासखेली जो इस्तकबाल किया। उन मौके ते एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन खासखेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़त रियासत जो चौथो सतून ऐं मालूमात जो अहम ज़रीरो आहे। मीडिया समाज में अमन मान जे क़याम लाइ ॿियनि इदारनि वांगुरु पंहिंजो मुस्बत किरदारु अदा करे रही आहे। मीडिया जी निशानदही खां सवाइ ॾोहनि ते ज़ाब्तो आणणु नामुमकिन आहे। जीअं त सहाफ़त रियासत जो चौथों सतून आहे ऐं सहाफ़ियुनि ते बि वॾी ज़िम्मेवारी आहे। इन करे सहाफ़ी पंहिंजे कलम जो सही इस्तेमालु करे समाज जे सुधारे में पंहिंजो अहम किरदारु अदा कनि। प्रेस क्लब शेदातपुर जे सरपरस्त आला सैयद इरशाद जफर बुखारी चयो त पुलिस ऐं सहाफ़ी हिक ॿिए सां गॾु आहिनि, छाकाणि त सहाफ़ियुनि पारां शाया थींदड़ ख़बरुनि मां इंतज़ामिया खे तमामु घणी ॼाण मिलंदी आहे। शहर में अमन अमान लाइ सहाफ़ी बिरादरी पुलिस सां गॾु बीठल आहे। सैयद इरशाद जफर बुखारी एसएसपी सांगड़ सद्दाम हुसैन खासखेली खे प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद रफीक शेख, एसएचओ शेदातपुर दीदार हुसैन सोलंकी के ऐं चेयरमैन वर्किंग कमेटी प्रेस क्लब अब्दुल हमीद खोसो, डीएसपी शेदातपुर इम्तियाज डोमकी के सिंधगी सकाफत अजरक जा तोहफ़ा पेश कया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची